पुलिस जो असांजे मथा डंडो खणी बीठी है तो उन्हनि खे खपे तो मुझे बचड़न जो पी जो कातिल गोले अचे उन के खपे तो हींअर मुझे मथा लट खणी वार करे जे लाइ इहो चवे थी पूछे थी तो सिंध जो पाकिस्तान जो कड़ो कानून है जो तो मुझे मथा वार जे लाइ पुलिस बाहर बंदोबस्त करे बीठी है। अजा पुलिस के चवे थी यो मैसेज थी दिया तो रूपले जो रक्त आया पेरिया सिंध धरती ला न झुकी हुई तो अजा मुझे मुर्स खा इंसाफ मुर्स जे इंसाफ ला आऊं हिते पंहिंजे पान के बाह ॾेई पंज बचन समेत सारे मारे छॾंदसि त माई जा संदसि इहो लफ़्ज़ आहिनि डिप्रेशन में आहे इन जे करे मूं जवाब ॾिनो। जी बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं कैलाश कोहली जे खून सां इंसाफ जे लाइ जेको धरणो जारी है और पीर चौक ते उन धरणे में मौजूद आहियूं। इन धरणे के जेको मुसलसल कोशिशूं रहियूं धरणे में माण्हुनि जी शिरकत करण जे लाइ हिते असां सां गॾु अदी सोढी कोहली मौजूद है। अचो न ॻाल्हि ॿोल कयूं त अदी सोढी तव्हां असांखे ॿुधाइजो त तव्हांजी हिन वक़्तु नई हिकमत अमली छा आहे इंसान तव्हां लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि न आहिनि कयूं त हाणे तव्हांजो नओं लाइमल छा हूंदो? असां कल खां सुबुह खां वठी पूरी रात हिते वेठा आहियूं। असीं न कंहिं बनी बारे लाइ वेठा आहियूं न असां को ॿिए असांजो को मुताबिलो आहे। असांजो हक़ जो ऐं सच जो मुताबिलो इहो आहे त कैलाश कोहली जेको बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे उनके माना को भी गिरफ्तारी जो ऑर्डर न पियो मिले तो आऊं पुछा थी यो किथे जो कानून है जो कल सुबह का वठी कैलाश कोहली जा बच्चा दर बदर जी जिंदगी इन रोड रस्ते ते गुजारे रहा है। रात सी एडे में उन्हें तड़पी रात कढी है अज बो सुबह थी वो है। सिंध जो वजीर सिंध जो ही नुमाइंदा ही ऑफिसर ही SP ही कॾा विया आहिनि तो असो मुताबिलो यो है। संदस माई जा लफ्ज़ तक बुधाया थी तो सुबह का माई वटे ते वेठल आया। संदस कैलाश कोहली जी घरवारी है जैसा अज दर बदर जी जिंदगी गुजारे इन रोड रस्ते ते पई है। चवे थी तो सिंधी भाइरन सभिनीन के मुझो हथ बंदी यो अर्ज है तो किथे केर तवांजा गोडा कटी छड़े तो तवा रिड़ी पे मुझे लाइ पुजो आई मुझे इंसाफ वठी दियो। जो इतने पुलिस सुबह का माई चवे थी सुबह का पुलिस मुझे मथा डंडो खड़ी चो बीठी है। पुलिस मुझे नौजवान भाई मुझी सपोर्ट ला बिठा है रोड रस्ते ते हुनते उबतो डंडो खड़ी असांजे मथा पुलिस छो बीठी है असांजी मदद नथी करे। इन खां खपे तो इते 6-7 गाड़ियों सूरत हाल अभी दिसो पिया ॿ ॾींहं थी विया धरणे के असीं ते वेठा आहियूं न इंतज़ाम है असांजी छा थी लहे न मुजरिम के पकड़े थी असां जेसी असां इंसाफ न थींदो तेसी ताईं असां धरणो कतई ख़त्म कोन कंदासीं। अच्छा साईं कैलाश जो तव्हांजो पुट हुयो कंदो छा हुयो? हारपो। अच्छा उनके शादीशुदा हुयो? हाँ उनजा 5 ॿार आहिनि। अच्छा उनखां अलावा जो ही वाक़ियो पेश आयो उनजो छा मसलो इहो जो असां भिंडियुनि जी कैलाश मुंहिंजो पुट उन भिंडियुनि जी बनी हुई असां झुगी पे ठाही थी तो हू ते झुगी ते न ठाहियो ॿिए ज़मींदार जे पासे ठीक है ॿिए ज़मींदार जे पासे असां झुगी पे ठाही थी तो हू चए न ठाहियो पोइ नेता थी वियो ताक दे पिस्टल खड़ी अची हणी छॾी। अच्छा इन ॻाल्हि ते वाक़ियो पेश आयो? वाक़ियो इन ॻाल्हि ते पेश आयो। अच्छा हाणे तव्हांजो नओं लाइमल छा हूंदो ऐं नई ॻाल्हियूं कहिड़ियूं थींदियूं? असांजो जेसी इहो मुजरिम न कानून पकड़े असां लाइ साम्हूं आणींदो तेसी धरणो जारी रहंदो। अच्छा ही कैलाश जो तव्हांजा पुट घणा आहिनि ऐं ही तव्हांजे वॾे में वॾो पुट? वॾे में वॾो पुट मुंहिंजो इहो आहे बाक़ी ॿ पोयां 2 आहिनि 3 पुट आहिनि मुंहिंजा। कमाइण वारो ही हुयो? कमाइण वारो इहो 2 नंढा आहिनि। अच्छा हाणे घर जो गाॾो तव्हां छा था सम्झो कीअं हलंदो? ऐं पिरसन माण्हू कीअं हलाईंदसि 14 भाती घर में खाइण वारा ऐं कीअं पूरी कंदसि ऐं मिसकिन माण्हू मूंसां इंसाफ कयो ने। ॾिसो ही पोरे तबके जो धरणो है ऐं SP लेवल का मथे लेवल जो माण्हू पुॼे कोन थो न MNA पुॻो आहे न MPA पुॻो आहे ऐं न DIG पुॻो आहे। ही मुतालबो हिकिड़ो सादो आहे त कातिल गिरफ़्तार थिए। ॿियो लाइमल इहो आहे त जेकॾहिं हू असांजो हीउ धरणो कातिल गिरफ़्तार करे किथे शो कनि था असां त धरणो असां ख़त्म कंदासीं ऐं उन खां पोइ असां प्रोसीडिंग कंदासीं जेको केस हलंदो। ऐं ॿियो लाइमल इहो आहे त असांखे अगरि को बि असांजे मथां को लाठी चार्ज कनि था या को अमल कनि था त सॼी सिंध जा रोड ब्लॉक थी था। ॿियो लाइमल जस्कम शहीद बशीर खान जे तरफा असां समूरा जेके साथी हुन दड़े में मौजूद आहियूं कंप्लीट साथियुनि समेत हिते मौजूद आहियूं। कल खां वठी राति 4 वगे ताईं बि असां मौजूद हुआसीं। अॼु बि असांजा समूरा साथी मौजूद आहिनि। जेसिताईं हिननि जो कातिल गिरफ़्तार नथो थिए फ़िरफ़ा निज़ामाणी
जेका बि तहरीक हलाईंदा उन में असां मुकमल तौर ते जस्टिस शमशेद बशीर खान उन सां हिमायत में साथ हूंदो। बदीन बार जे तरफ़ां अॼु असां सभिनि पंहिंजो कोर्ट जो जेको बि कमु आहे उनजो वर्क सस्पेंड कयो आहे, उनजो बाइकाट आहे। धरणे में राति मौजूदु हुआसीं, अॼु मौजूदु आहियूं ऐं असीं जेसिताईं को पंहिंजो इनखे ख़ातिर ख़्वाह नतीजो नथो मिले तेसिताईं एहतजाज जारी रखंदासीं ऐं जेसिताईं हुनजा वारिस वेहंदासीं हुन सां गॾु वेठा। इन्हनि इहो मुतालबो कयो आहे जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदो तेसिताईं हीउ धरणो जारी रहंदो। जी।